अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। नौशरो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी सिविल अस्पताल नौशरो फेरोज़ जे सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम हुसैन मंगरो अस्पताल में 24 कलाक समूरियूं सहूलियतूं ॾियण वारे अमल जे सिलसिले में राति अचानक एमरजेंसी दिलि वारे वार्ड, ॿारनि जे वार्ड, ख़ानगी रूम्स ऐं इंडोर वार्डन जो दौरो कयो ऐं डॉक्टरनि तोड़े अमले जी हाज़िरी चेक करण समेत मरीज़नि खां अस्पताल अंदरि मिलंदड़ सहूलियतुनि बाबति पुछाणो कयो, जंहिं ते मरीज़नि चयो त असांखे समूरियूं दवाऊं अस्पताल मां मिली रहियूं आहिनि ऐं अस्पताल जो अमलो हर वक़्तु ख़िदमत में मसरूफ़ आहे। उन मौक़े ते सिविल सर्जन अमले खे हिदायतूं जारी कंदे अस्पताल में इज़ाफ़ी लाइटिंग लॻाइण जो हुकुम जारी कयो ऐं चयो त जेसीं ताईं मां हिते आहियां तेसीं ताईं अस्पताल जे सुधारे लाइ कोशिशूं कंदो रहंदुसि। हिन चयो त हर शिफ्ट मां पाण निगरानी कंदुसि। जेकॾहिं कंहिं मरीज़ या अमले खे का तकलीफ़ आहे त मूं सां सिधो राब्तो करे संदसि तकलीफ़ दूर करण जूं कोशिशूं कंदुसि। बाक़ी ड्यूटीअ में कंहिं बि क़िस्म जी रियायत न कंदुसि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।